आज का 8-9 महीना पहिरों असा कटनी का मुंबई वञूं पिया कार्यक्रम ॾियण जे वास्ते। हावड़ा मेल एक्सप्रेस में मुंहिंजो पर्स कटजी वियो। कटनी ऐं जबलपुर जो कलाक रन आहे। जबलपुर में जेब कतरो मूंखे पर्स वापस मोटाए ॾियणा आहे। सामो 4-5 सुञातल वेठा मूंखे धन्यवाद करण लगा। दिलीप कुमार साईं भागन वारा कटल पर्स जेब कतरो तव्हांखे पाण ॾियण आवा, तव्हां भागन वारा। मां भी उथिस, मां भी रहियो न हुयसि। मां भी जेब कतरे जो हथ मिलाए करे चयोमांसि, अबा भगवान तुंहिंजी वॾी यादि करे यार, तूं मुंहिंजो पर्स मूंखे मोटाए ॾियणा हुई। जुग जुग जीअंदे। जेब कतरो मूंखे वॾियूं ॾुखियूं करे निहारण लॻो। चई केॾो सुहिणो नौजवान थो लॻे। हाँ, डायमंड वारी मुंडी पाती अथई, सोने जो ब्रेसलेट पातो अथई, ॻीची में सोनी चेन पाती अथई, गीदे में 10,000 जो मोबाइल रखियो अथई, सुञा रुपयो बटू में 10 रुपया विझी निकितो आई। ॿीहर कॾहिं बटू रखी त पैसा वग़ैरह रखजांइ। सुञा एक बटू जे पया पुलिस वारन के 100 रुपया देना पवंदा आहिनि। तुंहिंजे गीदे मां तुंहिंजे पर्स मां निकिता ई कुल 10 रुपया आहिनि। 90 रुपया घरों पिया मिलाए ॾियणा पवंदा। बट सुञा पंहिंजो बटू हलियो आहे, बटू रखी करे पैसा नहीं मोटाए दी। पानी नहीं तो नदी बेकार है, पानी नहीं तो नदी बेकार गई, अतिथि नहीं तो आंगन बेकार है, अतिथि नहीं तो आंगन बेकार गई, स्नेह प्यार नहीं तो सगे संबंधी बेकार है, स्नेह प्यार नहीं तो सगे संबंधी बेकार गए, पैसा नहीं तो पाकिट बेकार है, पैसा नहीं तो पाकिट बेकार गए। ठीक उसी प्रकार जीवन में सद्गुरु नहीं तो सारा जीवन ही बेकार बेकार है। जब तक गुरु नहीं समझो जीवन शुरू नहीं। एकड़ी गाल भी याद रखजो। सदगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज चवंदा, जुदी मटाइजे, जगह मटाइजे, पाड़ो मटाइजे, शहर मटाइजे, धंधो मटाइजे, पर पंहिंजो गुरु न मटाइजे। क्या बात है। आखिर पंहिंजे गुरुअ खे पुठ न ॾिजे। जय बाबा। हमेशा पंहिंजे ॿारनि खे इहा सिक्षा ॾियो कि अबा पंहिंजे कुल गुरुनि खां ई पहल वठणी। अहिड़े वाह वाह वाह। हे दिल्ली ताईं, हे अटारी ताईं, हे अटारी का वो लाहौर, हे लाहौर का वो रेडकी, हे रेडकी का बोए 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 बोए, हे बोटिया से नहीं सेवन, हे बोटिया से नहीं नसरपुर। कलंदर मस्त कलंदर, 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 कलंदर मस्त कलंदर। उजलो जल का प्यारा तुझो चेड़ो आगे, लालर मुंजा लागे जो तू चेड़ो लागे, ओ लालर मुंजा लागे जो तू चेड़ो लागे। हर मुंद में मी वसाई, हर मुंद में मी वसाई, सब जा बेड़ा पार लगाई, सब जा बेड़ा पार लगाई। हर मुंद में मी वसाई, ओ सब जा बेड़ा पार लगाई। ऐनो तू दाता सदाई झूलन झूलेला, कलंदर मत कलंदर, कलंदर मत कलंदर।
नाम मनान किते किते ओ तुझा मेला मौज आइन किते किते प्यासन की तू प्यास बुझाई सब जा बेड़ा पार लगाई प्यासन की तू प्यास बुझाई सब जा बेड़ा पार लगाई ऐनो तू दाता सदाई झूलन झूलेलाल जो दिन वारा झूलेलाल लाल ओढ़ेरा झूलेला जो दिन वारा झूलेला लाल ओढ़ेरा झूलेला कलंदर मत कलंदर 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 झूलन साईं आस पुजाई सब जा बेड़ा पार लगाई झूलन साईं आस पुजाई सब जा बेड़ा पार लगाई होएरो तू दाता सदाई झूलन झूलेला जो दिन वारा झूलेला लाल ओढ़ेरा झूलेला जो दिन वारा झूलेला लाल ओढ़ेरा झूलेला जो दिन वारा झूलेला लाल ओढ़ेरा झूलेला तो भी बंदा दुखिया अन अंबार दिए दाता ने तो भी बंदा भुखिया गाय भैंस का दूध बेच कर रोटी खावे रुखिया पंहिंजूं घर में गायूं में हूंदियूं न त खीर न पीअंदा अथो 8-10 लीटर पानी मिलाए करे गिराकनि खे ॾेई ईंदासीं गिराक दाऊं कंदा बा खीर छिटो थो ॾेई पियो यार तोखे छा थी आहे चइबा बा मां छा कयां गर्मी जो टाइम आहे गांइ में वञनि थी पाणी घणो थी पी अचनि पियूं मुंहिंजो कहिड़ो ॾोह गाय भैंस का दूध बेच कर रोटी खावे रुखिया राजा प्रजा दुखी दिल विच और दुखी मुल्क दा मुखिया आख कवि प्रहलाद प्यारे नाम बिना सारा जग दुखिया भाई साहब सॼी दुनिया दुखी अथव सॼी दुनिया दुखी आहे दुनिया में सुखी माण्हू ॿ अथव कहिड़ा दिलीप हिकु जेको जाओ कान्हे पोइ जेको चोलो छॾे वियो आहे। खानदान के 10 साल के हो 10 साल के हो तो माँ की उंगली पकड़ना छोड़ दो 20 साल के हो तो खिलौने से खेलना छोड़ दो 20 साल के हो तो खिलौने से खेलना छोड़ दो 30 साल के हो तो आंखों को इधर उधर घुमाना छोड़ दो 30 साल के हो तो आंखों को इधर उधर घुमाना छोड़ दो 40 साल के हो तो सिनेमा होटल जाना छोड़ दो 40 साल के हो तो सिनेमा होटल जाना छोड़ दो 50 साल के हो तो रात को खाना छोड़ दो 50 साल के हो तो रात को खाना छोड़ दो 60 साल के हो तो व्यापार करना छोड़ दो 60 साल के हो तो व्यापार करना छोड़ दो 70 साल के हो तो बिस्तर पर सोना छोड़ दो और 80 साल के हो तो लस्सी पीना छोड़ दो न तो घणियूं दादियूं संतन वटि ईंदियूं आहिनि बाबा दया कयो गोॾनि जो सूर नथो वञे ठूठनि में बि सूर आहे दादी लस्सी पीअण बंदि कर पाणी सूर लही वञे 80 साल के हो तो लस्सी पीना छोड़ दो 90 साल के हो तो और जीने की आशा छोड़ दो और 100 साल के हो तो इस दुनिया को ही छोड़ दो वजन की खुशी में हर कोई दुखी लॻो पियो आहे गरीब पंहिंजे लेखे रोए तो अमीर पंहिंजे लेखे रोए तो पर ॿिन्हिनि जे रोअण में फ़र्क़ु आहे पतंदा त अमीर रोए तो बुख लगे त खावां गरीब रोए तो कुछ हुजे त खावां ऐं अमीर रोए तो बुख लगे त खावां इहो तव्हां कॾहिं बि ध्यानु ॾींदा कयो जंहिं वटि वधीक कमाई हूंदी आहे लक्ष्मी ईंदी आहे न पोइ बुख ख़तमु थी वेंदी आहे अगर बिस्कुट भी खाइणो हूंदो त डॉक्टर खां पुछंदो डॉक्टर साहिब अॼु बिस्कुट खाइण जी दिलि आहे खावां हाणे मुंबई वियासीं असांजो कुर्ला ऐं ठाणे में कार्यक्रम आहे तंहिं वक़्तु इहो स्वाइन फ्लू पियो हले ॾाढो हुयो पर मां ॾिसां पियो जेके बि वॾा वॾा माण्हू सभिनी खे मॉक्स ॿधल झूपड़ पट्टी वारा ॾिसूं पिया हुननि जा ॿार ईअं पिया रांदि कनि ईअं पिया रांदि करण की काई चिंता ई कान्हे स्वाइन फ्लू हुनखे थिए ई कान्हे ऐं पाणी कहिड़ो नाले जो पाणी पीअण असां बिस्लरी पाणी पियूं तंहिंखां पोइ बि अस्पताल में पिया ऐं अॼुकल्ह मच्छर आहिनि बि सुठनि घरनि वॾनि घरनि में क्या बात है हा छो जो असां मिनरल वाटर पीअंदा आहियूं ब्लड बि मिनरल आहे मच्छर मथे 5 माड़े ते मच्छर पुगा असां ढोलक वारो चई यार हिते मच्छर मच लिफ्ट लॻल आहे न
मैं असां रुगो लिफ्ट में चढ़ना मच्छर न चढ़ना हूंदा कन्नी भी तो रोई गद्दा भी तो रोई बिनी जो बूतड़ी जी खुदा भी तो रोए कि मां ताके जणे फाथो है पर मुझा मिठाऊ न प्रभु की डो छो तो दी हां वक्त सही वक्त इंसान के घुमाए उते तो उते उते ती गरीब हुई धर्म पत्नी के आगे की भाग्यवान चाहे तो प्यार ती साईं खंड काने ए फिकी प्यार चाहे प्यार चाहे पीपी से खूब मेहनत कैसे दिन रात हद आया से खंड जा गोदाम पेंजा ठाया से होलसेल खंड जा व्यापारी ठीवा से तो आज्ञा कैसे भाग्यवान चाहे तो प्यार पर खंड न वज जाए जो जो मां डायबिटिक पेशेंट है वक्त घुमाए कर कुत्ते बैठी क्या करते हाँ गरीबी में साइकिल जो वास्ते सिखबो आने पंज पंज गाड़ियों मोटरों कारियों दर ते बीठल असाने कटनी में को सेठ आ जेका गाड़ी अना मार्केट में इंदी ना है तो पैरों गाड़ी उन्हें जे गैरेज में बीठल होती है एडियो गाड़ी पाने पोए हफ्ते मां कटनी वागते जो निकतस इने के भी सा चड्डो पाए कर घूमे पे मतमा सही राम राम सही राम राम मैं सही तवा जी अजी मुंबई में मोटियो है डॉक्टर के दिखारे डॉक्टर चयो 100 करोड़ की एक दवा सुबह उठ के खाओ ताजी हवा मतमा सही कारियो काटे वयो चई नौकर ता हले ड्राइवर ता हले पान उते जोते छी बाबा अरे मुंजा मिठा कत भी कंब भी अगे तोरी दड़ते तिखा अगई त पाव न त तुझे मनन के मोट हो राम सिया राम सिया राम सिया राम मथे तक ने हाजिर लगा बाबा जगह ता असा के एक अलौकिक शक्ति मिलंदी है वाह उन्हें परमात्मा ॾाढो खुश थींदो आहे धीरे श्रेष्ठ कि अज मुंहिंजी आत्मा सत जे संग में अची करे बैठी हो धन का बिस्तर मिल जाए पर नींद को तरसे नींद को तरसे नींद को तरसे कांटों पर सो कर दी आए किसी के मन को चैन नहीं कोई कारण होगा अरे कोई कारण होगा एक ढोली में फूल भरे एक ढोली में कांटे कोई कारण होगा अरे कोई कारण होगा तेरे बस में कुछ भी नहीं वो तो बांटने वाला बांटे रे कोई कारण होगा अरे कोई कारण होगा बोलो बोलो राम सिया राम सिया राम सिया राम हो मुरली मनोहर राधेशा राम सिया राम सिया राम सिया राम मुरली मनोहर राधेशा राम सिया राम सिया राम सिया राम सागर से भी बुझ सकती नहीं कभी किसी की प्यास कभी किसी की प्यास कभी किसी की प्यास कभी एक ही बूंद से हो जाती है पूर्ण आस अरे कोई कारण होगा अरे कोई कारण होगा एक ढोली में फूल भरे एक ढोली में कांटे अरे कोई कारण होगा अरे कोई कारण होगा
जैसे बुलाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी जैसे बैर तुम खिलाते नहीं। अरे बुला करके तो देखो कैसे मेरे प्रभु दौड़े चले आते हैं। ओ राम सिया राम सिया राम सिया राम, हम मुरली मनोहर राधे श्याम। ओ राम सिया राम सिया राम सिया राम, मुरली मनोहर राधे श्याम। राम राम संगे सतनाम संगे वाहिगुरु संगे, बाकी जो जोड़ा वो हमारे संगे। कभी बुधन में आया तो करोड़पति अरबपति आई, 1 करोड़ रुपया संगे, राम राम संगे सतनाम संगे वाहिगुरु संगे। तो के महल मारियों दुकान खोड़ा आई न, 1 बिल्डिंग या दुकान संगे, राम राम संगे सतनाम संगे। तो के पुट पुटरा सेण सजण खोड़ा आई न, बटे सेण सजण संगे, राम राम संगे सतनाम संगे। जेको संग आगे साहिब जी वाणिया की हम बल बल जिन राम कहे, साहिब चवंदा मां उन्हनि तां वारी वारी तो वञा जेके राम नाम जो सुमरन कनि था। ऐं असांजा परम पूजनीय साध वॾा साईं नांदू राम साहिब जी, उन्हनि खे गुरबाणी सां ॾाढो प्यार, सॼो गुरु ग्रंथ साहिब उन्हनि खे कंठस्थ यादि, वाह वाह करी करामत जा धणी, हिकु अखर हिकु मात्रा लाकना भाई ऐ जे जगह ते ए न पाणो आ, ऐ ही चवणो आ भाई, मतलब ही उन जो बदलजी वञे। वाह वाह एडी गुरबाणी उन्हनि खे कंठस, गुरबाणी सां उन्हनि खे प्यार। ए पूरे विश्वास सां चऊं था तव्हां अॼु जंहिं भावना सां हिते जुड़जी वेठा आहियो, तव्हां जेकी आशाऊं हिते रखी करे आया समझो अॼु हाणे समझो हाणे जो हाणे तव्हांजी पूरी थी चुकी अथव। वाह वाह एडा मुंहिंजा साईं महान करी करामत जा धणी, दया जा सागर, गुणन जी खान, मुख मां उन्हनि जी निकतल बोली जण बंदूक मां निकतल गोली। वाह जीअं चवनि तीअं तीअं पियो थिए। केॾी निमाण पर तस्वीर में साईं जी आहे। वाह सचपच इन्हनि जी तस्वीर ॼण साक्षात गुरु नानक देव महाराज वेठा आहिनि। वाह वाह साक्षात। ऐं ही दरबार जेका ठही रही आहे विस्मरणी, अरे क्या बात है, वाह वाह अहिड़ी दरबार असां नथा भायूं कि भारत में अहिड़ी विशाल दरबार किथे ठहियल हूंदी सिंधी समाज में। वाह वाह असांजे इन्हनि वो गोल्डन टेम्पल असां नालो ॿुधंदासीं, पर हिते असां अखियुनि सां गोल्डन टेम्पल असां ॾिसंदासीं, सोने जी कलाकृति। वाह वाह सोने जी कलाकृति भी थींदी हिन। अरे हे वाह वाह असांजो प्यारो भाइड़ो ॿुधाए पियो कि साईं जन खे हिकिड़ी इहा ई दरबार आहे, इन दरबार मां कॾहिं बि कंहिंजी रसीद पावती न फाड़बी। क्या बात है, वाह वाह इहा उहा दरबार आहे जो हिते साईं जो एतिरो अटूट प्रेमियुनि जो विषय आहे कि असांखे कंहिंखां घुरण जी आवश्यकता ई न पवंदी आहे। साईं जन जी इहा आज्ञा हूंदी कि आई सूरत राज सकदी रहे। ऐं भंडारो भी अखंड भंडारो भाई खाओ भी ऐं घर खणी भी वञो, कंहिंखे मना न आहे, कंहिंखे मना न आहे। वाह वाह प्रेमियो एडन संतन जी असां सभिनी खे बरकत मिली आहे। चओ हा हा त चओ, ॾाढा त चओ हा। किन किन खे बरकत मिली आहे? सभिनी खे मिली आहे। तो मां चाहींदुसि कि उन बरकत जो धन्यवाद असां साईं जी महिमा ॻाए करे अॼु साईं खे असां धन्यवाद ॾिया कि साईं ईअं चऊं तुलसी के तो साह मुंहिंजा प्यारा, तुलसी के तो साह मुंहिंजा प्यारा, अॼु हिक ईंदे साईं राम राम प्यारा, अॼु हिक ईंदे बाबा गुरु राम प्यारा, साईं उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे, दादा उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे, साईं उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे, दादा उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे, तुलसी के तो साह मुंहिंजा प्यारा, अॼु हिक ईंदे साईं राम प्यारा, साईं उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे, बाबा उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार आहे। चमत्कार करे छॾियो। ईंदड़ 5 साले खां पोइ माण्हू भगवान करे उन जी पूजा अर्चना कंदा। जेके नाइन जुड़ियल उहे पाण भी जुड़न ऐं
पंहिंजे ॿारनि खे बि प्राणायाम सां जोड़े। हिकु मेन ई जेके कपाल भाती ऐं ॿियो अनुलोम विलोम कॾहिं बि ब्लॉकेज न थींदा, कॾहिं बि हेमरेज न थींदो, पैरालिसिस न ईंदो। इहा 100% सत्य ॻाल्हि आहे प्रेमियो। प्राणायाम में एॾी ताक़त, लंबा लंबा सांस ऐं घटि में घटि 24 मिंट ओम जी साधना कयो हिकु घड़ी। कलाक जो 1 मिंट कढी उनखे चइबो आहे 24 मिंट जोड़े भाई हिकु घड़ी। वाह वाह। ओ वॾो खीचे मां खे अंदरि कयो, तव्हांखे एॾो लाभ मिलंदो। हिकु त पूरे शरीर जा जेके बि सेल आहिनि सभु चार्ज थी वेंदा। जीवन में कॾहिं न बुखार न जुकाम, हमेशह स्वस्थ रहंदव। जीअं रसोई वास्ते टाइम कढूं था पिया त इहो बि टाइम कढूं। ॾिसो काई गाॾी वठंदा आहियूं, स्कूटर या कार, पर महीने ॾेढ में हुनजी सर्विसिंग कराईंदा आहिनि। पर मालिक असांखे केॾो क़ीमती चोलो ॾिनो आहे। 100 साल जी अनमोल गाॾी असांखे ॾिनी आहे। अहिड़े हे वाह इनखे असां सुहिणे तरीक़े सां इनखे हलायूं, पोइ असांखे कॾहिं बि जीवन में दुख न ईंदो। एलोपैथिक जेका भी दवा आहे तो नुकसानदायक। हाँ, चीटी को निकालो हाथी को जन्म दो। थोड़ी थोड़ी गाल के मथे में सूर वठ गोरी आजकल बचपन में माँ जी लोली है, बुढ़ापे में डॉक्टर जी गोली। कभी दिल का दौरा नहीं पड़ता। दिल खोल करके हंसने से कभी दिल का दौरा नहीं पड़ता, क्योंकि हंसना भक्ति है, हंसना भक्ति है, हंसाना मुक्ति है, हंसाना मुक्ति है, मुस्कुराना जप है और खिलखिलाना तप है। तुम रोते हो तो कच्चे लगते हो, तुम रोते हो तो कच्चे लगते हो, तुम मुस्कुराते हो तो बच्चे लगते हो, तुम मुस्कुराते हो तो बच्चे लगते हो, तुम हंसते हो तो अच्छे लगते हो, और रोते हुए को हंसाते हो तो एकदम सच्चे लगते हो, एकदम सच्चे लगते हो, एकदम सच्चे लगते हो। बिटका वञण खां पोइ बि बिटका मुंहिंजो बाबो हली वियो, मुंहिंजो चई वॻो थींदो, सनान बि न कंदो, पहिरियों दुकान खोलींदो, हाणे उहा चटी मुंहिंजे मथां पई आहे। मुंहिंजो बाबो हली वियो। हे स्वार्थी प्यारा, हे बाबे जे वास्ते स्वार्थी प्यारा। पर प्रेमियो, अॼु हेॾो वॾो धीरू अंबानी, भले ॿ पुट आहिनि, चाहे मुकेश अंबानी चाहे अनिल अंबानी, पर घर में फूट आ गई। हिकु वर्षी भी पिताजी मल्हाईंदा हुजनि त वॾी ॻाल्हि आहे। और ॾिसो अॼु संतन जो ही 50 अखंड पाठ, वाह वाह क्या बात है, 50 अखंड पाठ, एॾी मौज, एॾो आनंद, ऐं केॾो आनंद लॻो पिया। 12 ई महीना हिते मौज आई है, मौज लगी पई आहे। प्रेमियों, एॾा संत जुग जुग जियनि, नाम जपिन था, संगत के नाम जपाईंदा रहनि। वाह वाह, ये अमर आहिनि। संत मोई क्या रोई जो अपने कर जाए। हाज़रा हजूर गद्दी ते विराजमान आहिनि, ऐं जीअं असां जेका भी आस रखूं ऐं असांजी हितां पूरी थिए थी, हे उहे दरनि असांजे प्यारे भाइरनि आज्ञा कई आहे। शुक रे चली जीवन की, शुक रे चली जीवन की, हंसना रोना जाग न सोना, खो न पाना, सुख दुख दुख सुख 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 सुख। जीवन की
खबरों तक, मोटी मोटी खबरों तक, मोटी मोटी खबरों तक, ये गाड़ी ले जाएगी हमको माँ की गोद से कब्रों तक, माँ की गोद से कब्रों तक, माँ की गोद से कब्रों तक। सब चिल्लाते लग जाएंगे रुक 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 रुक, अरबियर 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 अरबियर। छुक 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 रे चली रे जीवन की, छुक 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 रे चली रे जीवन की। सामा बांध के रखो लेकिन चोरों से होशियार रहो, चोरों से होशियार रहो, चोरों से होशियार रहो। जाने कब चलना पड़ जाए, चलने को तैयार रहो, चलने को तैयार रहो, चलने को तैयार रहो। जाने कब सीटी बज जाए, सिग्नल जाए झुक 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 झुक। छुक 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 रे चली गई जीवन की, जीवन की। इस पंक्ति को सभी गाएंगे। पाप और पुण्य की कटरी बांधे सच। भाई जेडी संगत ता दिल ते रखी बुधायो ओतरो आवाज ताके लगे तो फिर नन ऐसा सिंधी केदा सियाणे, केदा सियाणे। असा हर के गाल में सियाणे, गायन में तसा सिंधी सुरीला। मास्टर चंद्र चवंदो न भाई असा सिंधी भावर रोवंदा भी सुर में। अज कहण जी गाल विख सां विख वधायो, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। मुझो सुर तुझे सां प्यारा मिले जॾहिं गीत असांजो मधुर तरानो बणे त।